साईं आज़म भट्टी साहब वटि हिकिड़ो मज़मून आहिनि ऐं असां गुज़ारिश कंदासीं खेनि त मज़मून ॿुधाइनि असांखे इसराल। तारीख़ जो विसारियल वाटूं हाजीपुर बंदर ऐं जोन्स वाह। असां हिकु मुतालियाती दौरे दौरान जॾहिं टिखड़ भरिसां सिंधु दरिया जी कंधीअ ते पहुतासीं उते पहुचंदे ई असांजी नज़र हिकु नौजवान मलाह ते पई हुई, जंहिंखे सॾु करे मूं पुछियो त हिन वक़्त जे जॻह ते असीं बीठा आहियूं उहा कहिड़ी जॻह आहे। हुन बिना कंहिं सोचण जे ठह पह जवाबु ॾिनो त हीउ हाजीपुर बंदर आहे। मूं पुछियोमांसि त तूं कीअं थो यकीन सां चवीं त हीउ हाजीपुर बंदर आहे। वराणियाई त असां अबनि ॾाॾनि खां हिते रहंदड़ आहियूं, असांजो रोज़गार हिन बंदर सां ई आहे। मच्छी मारे पेट गुज़र कंदा आहियूं। सीना बसीना वॾनि खां इहो ई ॿुधंदा अचो त हीअ ई हाजीपुर बंदर आहे। असांजे काफ़िले में शामिल दोस्तनि खे बि हैरत सां गॾु इत्मीनान जा कुझु लम्हा मुयसरु थिया। सिंधु दरिया जो इहो वहिकिरो जेको वसी मलूक शाह टिखड़ वेझो कड़का करे वहंदो हो, उते तारीख़ जो विसारियल हाजीपुर बंदर हाणे सवाइ कुझु ॿेड़ियुनि जे पंहिंजे ओज ऐं उरूज वारे ज़माने ते अॼु बि सोग में वरितलु आहे। जेको हाजीपुर बंदर जे नाले सां यादि कयो वेंदो हो, उनजे आसपास वारो सिंधु दरिया जी कंधी वारो इहो अक्सर इलाइक़ो हाणे हाजीपुर बचाव बंद या हाजीपुर बंद तौरु पुकारियो वञे थो। हाजीपुर बंदर जे कप ते अॼु बि उहे मुहाणा अबनि ॾाॾनि खां आबाद आहिनि जिन जो गुज़रान सिंधु दरिया ते हो। अॼु बि संदन किरत उहा ई आहे त बंदर जो उहो न आहे त बंदर जो उहो ओज ऐं उरूज न आहे। अॼु बि संदन किरत इहा ई आहे, न आहे त बंदर जो उहो ओज ऐं उरूज न आहे। हाणे हिते को बि पाणीअ जो ॿेड़ो नथो अचे जेको ॾेसावर मां वापार जी नियत सां अनेक ख़्वाहिशूं सांढे पहुचंदो हो। तस्कराईशोर टिखड़ मूजिबि जॾहिं टिखड़ में वापार ज़ोर वरितो, केतिरा जत ऐं मुहाणा ॻोठ में अची आबाद थिया। सॼो ॾींहुं उठनि जूं कतारूं ऐं बेल गाॾियूं हिकिड़ो अन्न ॿाहिरां आणींदियूं ऐं ॿियो अन्न ॿाहिरि नींदियूं हुयूं। वापार ॿेड़ियुनि रस्ते बि हलंदो हो, जंहिं करे दरिया जे किनारे ते हाजीपुर नाले हिकु बंदर ठही पियो, जिते कई ॿेड़ियूं बार ढोईंदे नज़र ईंदियूं हुयूं। टिखड़ जे हिंदुनि जो कराची ताईं बि वापार हलंदो हो। टिखड़ जो ॻोठ हर तरह रौनक वारो हो। दरिया जी वेझड़ाई ऐं चौधारी सारियाल ऐं ॿिए अनाज जे ॿञनि हुअण करे हवा ॾाढी सरहत बख़्श अथसि। जेतोणीकि हाणे टिखड़ बि दरिया जे किनारे ते आहे, पर सखर बैराज खां अॻे खेसि हमेशह ॿोॾ जो ख़तरो रहंदो हो। दरिया जी फूह जवानी यानी सावण में माण्हू पंहिंजा टपड़ खणी गंजे टकर ते वञी रहंदा हुआ, ऐं जॾहिं ॿोॾ जो ख़तरो घटि थींदो हो तॾहिं वापसि अची वसी मलूक शाह यानी टिखड़ भेड़ा थींदा हुआ। मगर हिन ॻोठ खे ॿोड़ण में दरिया खे ॼण त हया अची वेंदो हो। सखर बैराज खां पोइ संदसि उहो डप डाब ख़तमु थी वियो। वसी मलूक शाह टिखड़ खे जेको बचाव बंद ॾिनो वियो, उनखे अॼु बि हाजीपुर बचाव बंद सॼो वञे थो। जंहिं नाले यानी बंदर बजाए बचाव बंद ई शायदि उन तरफ़ मौक़िक़नि लाइ बंद ॿधी छॾिया, न त सिंध गवेटियर में त 19वीं सदी जे 70 ऐं 80 जे ॾहाके में हाजीपुर बंदर जी आमदनी ऐं ख़र्च जो काथो बि ॼाणायल आहे। सिंधु दरिया जी कंधी वसी मलूक शाह टिखड़ जी इल्मी अदबी सक़ाफ़ती तारीख़ कंहिंखां बि लिकल न आहे। केतिरा ई मौक़िक़ आया ऐं विया जिन रगो इल्मी अदबी तारीख़ जे ताक़ियुनि खे खोलण जी कोशिशि कई। बसि रहिजी वियो त आबपाशी वारो उहो पासो यानी उहो हाजीपुर बंदर जंहिंजो नालो आबपाशी जी तारीख़ ते कमु कंदड़ मौक़िक़नि जी नज़र जो नूर न बणिजी सघियो। तारीख़ जी तक़ाज़ा हुई त तहक़ीक़ जा ताक़िया खुलणु घुरिजनि हा। क़दीम ऐं जदीद तारीख़ में सिंध जे बंदरनि जी फ़हिरिस्त में हाजीपुर बंदर जो नालो कंहिं न कंहिं हवाले सां शामिलु थियणु घुरिजे हा, जेको नालो दादा सिंधी खां वठी उस्मान राहुकड़े ताईं शायदि सभिनी खां विसरी वियो। ख़बर न आहे त गुल हसन कलमती खां रसूल बख्श तमीमी, अज़ीज़ जाफ़रानी ऐं अबू बकर शेख जो ध्यानु उन तरफ़ वियल आहे या न। ख़बर न आहे त ताज़ोई मोहम्मद अली माझी जी जदीद तहक़ीक़ में इहो हाजीपुर बंदर शामिल आहे या न, छाकाणि जो उन तारीख़ ते अञा मुंहिंजी मुतालाती नज़र न पइजी सघी आहे। सदियूं उलिही वियूं, तहक़ीक़ जा दर खुलंदा ई बंदि थींदा रहिया। हाजीपुर बंदर जे तफ़सीली अहवाल खां शायदि को बि मुहक़िक़ पंहिंजे नस्लुनि खे आगाह न करे सघियो।
त उन बंदर जी तारीख़ जा पेरा कीअं ऐं कॾहिं चुरण शुरू थिया ऐं कॾहिं ऐं किथे ज़वाल पज़ीर थिया। इहो सवाल अॼु बि कर खणी बीठल आहे। बसि चंद हवाला आहिनि जेके उन बंदर जे उरूज जी गवाही बणियल आहिनि। नफ़े तड़ हुड़ाक नवायूं वरजाण जूं, लतीफ़ जी फिट आहे हिकिड़ी। अहिड़ी रीति सिंध जे क़दीम तारीख़ी माॻ टिखड़ जे हिकु ॿिए तरफ़ उन्हनि विसारियल वाटुनि ते पेर रखण सां इहो ख़्यालु जनम वठे थो त पाणी जे वहिकरनि जी तारीख़ सिंध में का ताज़ी ईजाद कोन्हे। अक्सर माण्हुनि जो इहो वहम आहे त सिंध में आपाशी 1932 में फ़खर बेराज ऐं संदसि वाहन जे फ़रिश्ते सां शुरू थी आहे। तोड़े जो कलोड़नि जे दौर में अहिड़े क़िस्म जी तारीख़ जा चिटा आसार नज़र अचनि था जंहिं बाबति मस्तनद हवाला बि मौजूदु आहिनि। रिचर्ड बर्टन चवे थो, जॾहिं खां सिंध में इंसान रहणु लॻो आहे तॾहिं खां मुल्क में ज़रूरु नदियुनि ऐं वाहन जो हिकु ॼार विछायल हूंदो। उन्हनि वाहन खे के दाइमी वहंदड़ हूंदा उन्हनि वाहन मां के दाइमी वहंदड़ हूंदा, किन हंधनि ते थधी मौसम में उहे सुकी वेंदा हूंदा। पंहिंजे रोज़ाननि सफ़रनि में मूंखे काफ़ी वाहन जा आसार पे मिलंदा रहिया आहिनि। कुंवारी सिंध जे अॻूणे हाकमनि उन इसूल खे चङी रीति सम्झो हो, उन करे हिननि वाहन जो ॼार विछायो। सिंध जी तारीख़ जा दास्तान ॾाढा अजीब रहिया आहिनि। जेके शहर हुआ, जेके आबाद शहर हुआ, से त या त मटिजी विया या बदिलजी नंढा ॻोठ ऐं देहूं बणिजी विया। केतिरा ई माॻ ऐं मकान पंहिंजो विजूद विञाए वेही रहिया। माॻनि मकाननि वाहणनि ऐं वस्तुनि सां गॾु पाणी जे वकीरनि ऐं वसीलनि यानी दरियाउनि बंदरनि वाहन शाखनि जी लॻभॻि उहा ई हालत थी। दरिया पंहिंजा रुख ऐं नाला तब्दील कंदो रहियो त उन जा फिटा ऐं फाट बि साॻी सूरत हाल मां गुज़रंदा रहिया। उन समूरे पस मंज़र में हिकिड़ो क़दीम वाह टनो मोहम्मद खान ज़िले जे क़दीम तारीख़ी माॻ वफ़ी मलूक शाह टिखड़ में पाणी जो हिकु अहम वसीलो ऐं गुज़रगाह हो, जंहिंजा निशान अॼु बि मौजूदु आहिनि, जंहिंखे जोन्स वाह सॾियो वञे थो। के मक़ामी माण्हू उनखे जोन वाह या जोण वाह बि पुकारनि था। असदुल्ला शाह असद जी तसनीफ़ तज़किरा शोर टिखड़ मूजिबि माण्हुनि खे खूहनि जे पाणी ते गुज़रान करणु नागवार ते गुज़रियो। दरिया 1.5 मील खनि परे हो। जल्दी सरकार हिकु वाह जोन्स वाह नाले खोटायो, जंहिंजो ॻोठ जे भरिसां वहणु लॻो। जोन्स वाह एतिरे क़दुरु ओॾो हो जो पाणी चढ़ण ते हर घिटीअ में मौत ऐं पाणी अची वेंदो हो। वरी ख़ुशकिस्मती सां वाह बि बिल्कुलु सिधो हो। हीउ वाह ओलह खां ओभर तरफ़ वहंदो हो। हर हिकु पाड़े खे पंहिंजी घिटीअ जे साम्हूं घेड़ ॾिनो वियो हो, जीअं सैयदनि जो घेड़, वाणियनि, खचियनि, गंभीरनि, जतनि वग़ैरह जा घेड़। वाणियनि जे घेड़ ते मुसलमाननि खे कपिड़नि धोइण, गुसल करण वग़ैरह जी बि मना हूंदी हुई। वली मोहम्मद ताहिरज़ादो पंहिंजे किताब सिंध जो लोक सकाफ़ती विरसो छापो पहिरियों सिंधी अदबी बोर्ड जामशोरो 2007 जे सुफ़े नंबर 18 ते लिखे थो त सन 1856 में चौधारी मुल्क में वॾो ॾुकार पियो, जंहिंखे छपने जो ॾुकार था कोटनि। छपन माना 56। उन ॾुकार में कच्छ, काठियावाड़, गुजरात ऐं थर थैलजी ऐं ॾहलजी सिंध ॾांहुं उथली पिया हुआ। ॾुकार अहिड़ा राङा कया जो माण्हू माल मिल्कियत ढोर ढगा विकिणी वेल वारण लॻा। माल त अकीचार मरी वियो हो, बाक़ी विकियाऊं, पुठाऊं ऐं खाधाऊं, पर हालतूं अहिड़ियूं गंभीर थी वियूं हुयूं जो 5 रुपए पुट ऐं 10 खां 50 रुपयनि ताईं धीअूं विकिणी माण्हुनि पेट जी दोज़ख जी बाहि ढिरी थे कई। उन्हनि आयल माण्हुनि जे लाइ अंग्रेज़नि नवां रस्ता ठाराइण ऐं नवां वाह खोटाइण जूं तजवीज़ूं ठाहियूं। थी सघे थो त वली मोहम्मद ताहिरज़ादे जी उन राय सां किन मौक़िक़नि खे इख़्तिलाफ़ बि हुजे, छाकाणि जो असां वटि तारीख़ ख़ासि तौरु लोक अदब जी तारीख़ में कसीर तादाद रवायतुनि ऐं ॾंद कथाउनि जो तमामु घणो सहारो वरितो वियो आहे। तंहिं करे रवायतुनि ऐं ॾंद कथाउनि जी साइड़ में अक्सर इहो जुमिलो लिखियलु हूंदो आहे त इहा रवायत या ॾंद कथा तहक़ीक़ तलब आहे। डॉक्टर नबी बख्श बलोच इहो जुमिलो लोक अदब जी सहेड़ में खोर हंधनि ते इस्तेमालु कयो आहे। बहरहाल वली मोहम्मद ताहिरज़ादे साॻे किताब में ॿिए हंधि लिखे थो त वाह जी माना असुल में शहर आहे, पर हाणे हिन नमूने राइज आहे त पाणी जो वहिकिरो जो हथरादू खोटायो वियो हुजे। हू अॻिते हली निशानदी कंदे लिखे थो त उन वाहन ऐं फाटनि मां के अॼु ताईं मौजूदु आहिनि त के हमेशह लाइ ख़तमु थी विया। वली मोहम्मद ताहिरज़ादे जी राय मूजिबि इहा ई कार टिखड़ जे जोन्स वाह सां बि थी सघे थो त उनजी बुनियादी अदावत, उनजी तबाही ऐं बर्बादी जा के ॿिया बि सबब हुजनि, पर वक़्त ऐं हालतुनि
उन वाह खे हाणे आम नज़रुनि खां बि ओझल करे छॾियो आहे। ताज़ो ई अगस्त महीने जी 14 तारीख़ जॾहिं असां हिकु वफ़द जी सूरत में मुतालाती दौरे ते टिकड़ वियल हुआसीं त उन वाह जे फिटे जा निशान असां पंहिंजी अखियुनि सां ॾिठा हुआ। उहो ई जोन्स वाह जंहिंजी बाक़ी बचियल क़दीम मोरी जेका मल्हान जा घर भण में हुअण करे आसानी सां नथी ॾिसी सघिजे। चौधारी देवी ऐं ॾियारियुनि जा ॼार पखिड़ियल नज़र अचनि था, पर ॿिए तरफ़ खां फिरी देवियुनि ऐं ॾियारियुनि खे हटाए उनजो फिटल निज़ारो पसे सघिजे थो, जंहिंजा आसार अञा बि क़ाइमु आहिनि ऐं पोइ वारियासी वाट शुरू थिए थी जेका टिखुड़ जे मुखिया रोड सां अची लॻे थी। मौजूदा वक़्त में उन वाह जे आसपास मलान जा गुथियल घर हुअण करे उन्हनि जे एतिरा वारण वारे लाड़े सबबु आम माण्हू उन ताईं पहुची बि नथो सघे। मुंहिंजी ॼाण मूजिबि उन वाह जो नालो जोन्स वाह ई आहे, जंहिंखे मक़ामी माण्हू रवायतुनि ऐं ॾंद कथाउनि जे आधार ते जोन वाह या जोण वाह बि पुकारनि था। मथे ॼाणायल मुतालाती दौरे जे हवाले सां मुंहिंजी ऐं साईं अब्दुल जब्बार कासम निज़ामाणी जी गॾियल राय इहा ई हुई त इहो वाह अंग्रेज़नि जी दौर जी तामीर जो हिकु नमूनो आहे। मूंखे उन नाले जी निस्बत सां तारीख़ी तौरु तक़वियत उन करे बि मिले थी त 24 मई 1844 ते जागीरनि खे शर्तिया तौरु सर चार्लिस नेपियर जी सही सां सनद ॾियण बैदि ऐं जागीरुनि जे मसइले हल करण सां गॾु अंग्रेज़नि संदन तौर तरीक़े मुताबिक़ समूरी सिंध में इंतज़ामी जोड़ जक करणु शुरू कई हुई। इब्तिदा में हिननि सिंध अंदरि 3 कलेक्टोरेट ऐं केतिरा ई ज़िला क़ाइमु कया हुआ। उन्हनि कलेक्टोरेट मां ॿियो नंबर कलेक्टोरेट हैदराबाद मुक़ररु कई हुआऊं, जंहिंजो कलेक्टर कैप्टन A.B. रिथबोन हो, जंहिंजी उन वक़्तु पघार 1209 रुपया माहिवार मुक़ररु थियल हुई। हैदराबाद जूं कलेक्टोरेट में 6 ज़िला शामिल कया विया हुआ, जंहिंमें टंडो मोहम्मद ख़ान ज़िलो बि शामिल हो ऐं उन में 12 पुरगणा शामिल हुआ। शायदि इहो साल 1856 जो हो। उन वक़्तु ज़िले टंडो मोहम्मद ख़ान जो डिप्टी कलेक्टर कैप्टन जोन्स हो। तारीख़ तहक़ीक़ जा ताक़िया सफ़ा बंदि या महदूद नथा करे सघजनि, पर मुंहिंजे ख़्याल में ही उहो ई कैप्टन जोन्स आहे जंहिंजी अयामकारी में ॼाणायल जोन्स वाह जी तामीर थियल थी ॾिसिजे। हैदराबाद कलेक्टोरेट में शामिल ज़िलनि तोड़े पुरगणनि ऐं डिप्टी कलेक्टर कैप्टन जोन्स बाबति अहिड़े क़िस्म जो अहवाल मोहतरम अब्दुल हई पली जे पंहिंजे किताब वाक़ियात आलम में शामिल मज़मून बेउनवान अंग्रेज़नि तरफ़ां सिंध जी फतह में ॾिनो आहे। आया इहो जोन्स वाह कैप्टन जोन्स सां मनसूब आहे या इहो जोन्स अञा बि को ॿियो आहे? लाज़मी ॻाल्हि आहे त बिना जवाब या सबब जे उन वाह ते इहो नालो न पियो हूंदो। ऐं तारीख़ जे मुख़्तसिर तज़किरे जी रोशनी में उन गुमान में आहियां त मुमकिन आहे त इहो वाह कैप्टन जोन्स जी अयामकारी जी शायदि का निशानी बि थी सघे थी। बाक़ी उन ॻाल्हि ते का बि हतमी या तस्दीक शुदा राय उन करे बि क़ाइमु नथी करे सघिजे त न ई को उन वाह जो मस्तनद तारीख़ जा लिकल पेरा ज़ाहिर थी सघिया आहिनि, न ई कैप्टन जोन्स जी ज़िंदगी किरदार शख़्सियत ते का मुसदिका मालूमात मुयसर थी सघी आहे। ऐं मुमकिन आहे त जेको मुंहिंजो ख़्याल या राय आहे हक़ीक़त ईअं न बि हुजे, पर तारीख़ जो इहो पहलू गौर तलब ऐं तहक़ीक़ तलब ज़रूरु आहे, जंहिं ते मौजूदा वक़्तु तोड़े मुस्तक़बिल जे मौक़िक़नि खे वीचार ज़रूरु करिणो पवंदो, न त असां पंहिंजी विकिरियल तारीख़ खे रवायती बेहसी वारे लाड़े तहत वधीक धुंधलो कंदा रहंदासीं।